जैसी जियारी तैसी हादी रख जहफ़ में मुहताजी मखलूक जी शलकादर मकारी अरबी अब्द लतीफ़ खे हिक वेलम विसारी पुरकश प्यारी भरे जाम जन्नत मां। हमद ऐं सना खां बाद लाइके सद ज़तो एहतराम हजरत अल्लामा व मौलाना उस्तादुल उलमा किबला सैयदी किबला साईं मौलाना मोहम्मद खान नईमी दामत बरकातुहुल आलिया व वाजिबुल एहतराम हजरत अल्लामा व मौलाना बरादर में मोहतरम किबला साईं मौलाना गुलाम हैदर ऐं मुझा प्यारा मुसलमान भाईरो अजीजो दोस्तों, अल्लाह ताला जे मुक़द्दस कलाम चंद मारूज़ात तमां प्यारन मुसलमान भाइरन जी खिदमत में तिलावत कया आहिनि, जिन जी रोशनी में चंद मोहब्बत वारियूं ॻाल्हियूं तमां प्यारन मुसलमान भाइरन जी खिदमत में अर्ज़ करण जो इरादो आहे। मां जे लाइ दुआ कंदा अल्लाह तबारक व तआला मूंखे तिलावत कयल आयत करीमा जो तर्जुमो ऐं उन सां मुतअल्लिक़ चंद मोहब्बत वारियूं ॻाल्हियूं तमां प्यारन मुसलमान भाइरन जी खिदमत में अर्ज़ करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। बुधी करे समझी करे मूं समेत अल्लाह पाक तमां सां सभिनि खे उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तो, जीअं त अल्हम्दुलिल्लाह अॼोको ही अज़ीम शान प्रोग्राम हिन ॻोठ जे जमात वारन जी तरफां मुनअक़िद कयो वियो आहे। अल्लाह ताला जी दरबार में दुआ है त जिन दोस्तन भाइरन हिन में जानी माली तावन कयो आहे, अल्लाह पाक उन जे तावन खे उन जे ख़र्च करण खे उन जे कोशिश ऐं कावशन खे पंहिंजे दरबार में क़बूल मंजूर फरमाए। तव्हां असां जेके हिन मुबारक भलारी महफ़िल में शरीक कयूं, अल्लाह पाक तव्हां सां सभिनि जी शिरकत खे पंहिंजे दरबार में क़बूल ऐं मंजूर फरमाए। प्यारा दोस्तो, आयत करीमा जे मफ़हूम ऐं माना खां पहिरीं बुलंद आवाज़ सां मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में दुरूद ऐं सलाम जो नज़रानो पेश करियो, पर इन इरादे सां इन नियत सां त असां वेठा त इस्माइलानी ॻोठ लसबेले ज़िले में आहियूं, पर असां जो अॼोको हुयो जलसो अॼोको हुयो प्रोग्राम मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीनतुल मुनव्वरा खां वेही करे ॾिसी भी रहिया आहिनि त ॿुधी भी रहिया आहिनि। इहो असां अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो भी आहे। महबूबन करीमन अलैहि सलातो वसलाम खे अल्लाह ताला त तमाम बुलंद ऐं बाला मकाम रुतबो नसीब फरमायो आहे, पर मां हिकिड़ो नुक्तो बयान करे पंहिंजे मौज़ू ते अचां। तारीख़ बगदाद में ईंदो आहे त हिक मर्तबा हज़रत महबूब सुबहानी कुतुब रब्बानी हैकल यज़दानी मीरा मुहियद्दीन सैयदुना अशेख अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु पीराने पीर पीर ताहे पर पीरन जो भी पीर आहे। अल्लाह पाक एडो मकाम ॾिनो आहे, एडो मर्तबो ॾिनो आहे जो पीर ताहिन पर पीरन जा भी पीर आहे। ॻाल्हि निकती आहे, मुख़्तसरन अर्ज़ कंदो हलां त जॾहिं मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज वारी रात अर्श ला मकान ते पहुता त साईं फरमायो अर्श अज़ीम मथे हो, चढ़ण जे लाइ का सीढ़ी वग़ैरह रखियल कोन हुई। मूं अॻियां पुठियां निहारियो त का सीढ़ी हाणे कीअं मथे चढ़ां। महबूबन फरमायो अचानक हिकिड़ो नौजवान ज़ाहिर थियो
अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह जे करे सीढ़ी ना है त परवाह ना है मुझी गर्दन वाजे ला सीढ़ी मौजूद आहे। पाण गर्दन झुकायूं मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे कंध मुबारक ते पंजो पैर मुबारक रखियो बिनिन कुलन जे विच महबूब अर्श ते परवाज़ कई। वापसी में जने मदीने वारो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिदरतुल मुंतहा ते पहुता। जिब्रील के पाण फरमाए जिब्रील यो नौजवान केर हो जे पंजे लाए मुझे लाए पंजी गर्दन पेश कई। जिब्रील अर्ज कयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह यो अवां जो बचड़ो आ हसनी हुसैनी सैयदा अब्दुल कादिर जीलानी उन जो नालो आ। आखिरी जमाने में ईंदो जने तवा जो दीन कमजोर थी पौंदो ए अब्दुल कादिर जीलानी ईंदो उन जे सदके अल्लाह तबारक व तआला अवां जे दीन के नई जान अता फरमाई ए अल्लाह पाक वरी उन के मुहियद्दीन जे लक़ब सां नवाज़ी। त जने मदीने वारे साईं इहा गाल बुझी त पाण खुश था पाण उते दुआ फरमाई त मौला जेड़ी तरह मुझो कदम तमाम नबियन जे गर्दनन जे मथा आहे जेड़ी तरह मां इमामुल अंबिया आहियां मुझे बचड़े अब्दुल कादिर के वो मकाम आए मर्तबो नसीब फरमा जो मुझे बचड़े अब्दुल कादिर जो कदम मुझे उम्मत जे तमाम वलियन जे गर्दनन जे मथा। अल्लाह रब्बुल आलमीन इरशाद फरमायो महबूबा तुझी दुआ कबूल है तुझी दुआ कबूल है। तो वो भी वक्त आयो तो बगदाद जी जामा मस्जिद में पाण पा ऐलान फरमाए कदम हाज़िही अला रक़बत कुल्ल वली अल्लाह। पाण फरमाइता मुझो हियो कदम तमाम वलियन जे गर्दन जे मथा आहे। उलमा इकराम लिखन था बुजुर्गन फरमायो त जेके उते मौजूद वली हा उन्हनि त पंहिंजा गर्दन झुकाए छड़िया पर जेके गारन में वेठा हा जबलन में वेठा हा चिल्ला काटे रहा हा उहे भी यक आवाज चई रहा हा त तुही जे दर जो आया दायो बादशाह बगदाद जा रख कदम मोसर झुकायो बादशाह बगदाद जा तुही जे दर जो आया दायो बादशाह बगदाद जा रख कदम मोसर झुकायो बादशाह बगदाद जा रख कदम मोसर झुकायो बादशाह बगदाद जा। दाद लो दरगाह जो तू शान तुई जो आमछे दाद लो दरगाह जो तू शान तुई जो आमछे मान तुही जो रब वधायो बादशाह बगदाद जा रख कदम मोसर झुकायो बादशाह बगदाद जा। असां सुन्नी खुश नसीब असां के अल्लाह पाक जेकर किताब दिनो आहे त सभिनी किताबन जो सरदार ऐं सरवान। प्यारा दोस्तों बुजुर्गो जेकरे नबी मिलियो आ सभिन नबियन जो इमाम आ इमाम मिलियो आ इमाम आजम अबू हनीफा मिलियो आ जेकरे पीर मिलियो आ त आम पीर नाहे पीरन जो भी पीर आहे। मुश्किल में कम अचण पाण फरमाइन था जेकरे मुझो मुरीद सिजे उभरण वारी जाइ ते हुजे मां सज लहण वारी जाइ ते हो जा मुखे सद करे मीरा शाह मदद कर अचे ओखिया वेरा लिल्ला लग लतीफ चे पर पाज़िया दे पेरा औलाद अली शेर कर का महर मुरीद ते
मुझे साईं फरमायो आ त सद करण उन मुरीद जो कमा उन जी मदद करण मां अब्दुल कादर जीलानी बगदाद वारे जो कम आहे। पण फरमाता त मूंखे अल्लाह पाक एतिरी ताक़त ॾिनी आहे, एतिरी ताक़त ॾिनी आहे। ऐं पाण इहो बि फरमाइता त अल्लाह पाक मूंसां वाइदो फरमाए त अब्दुल कादर मां रब्बुल आलमीन तोखां राज़ी आहियां ऐं उन जो इनाम ही आहे जो क़यामत जे ॾींहं ताईं जेको बि तुंहिंजे तरीक़े आलिया क़ादरिया में दाख़िल थींदो मां रब पाक उनखे मरण वेल ख़ात्मो बिल ख़ैर नसीब फरमाए। जॾहिं मरंदो उनजो ख़ात्मो ईमान ते थींदो। ये का मामूली बिशारत थोरी आहे। वडन वडन जा पेर लड़खड़ाजी वेंदा न जॾहिं सकरात जी सख्ती ईंदी आहे। तव्हां असां त कंहिं लिस्ट में शामिल आहियूं। प्यारा दोस्तो बुज़ुर्गो किताबनि में ईंदो आहे वक़्त जो इमाम हज़रत ख्वाजा इमाम फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह ताला अलैह जे वटि मुंहिंजा प्यारा शरीयत भी आ, तरीक़त भी आ, मुफ़स्सिर क़ुरान भी आ, शेखुल हदीस भी आ, वॾो अल्लामो इमाम आ। जॾहिं वफ़ात करण वक़्त जो वक़्त क़रीब आयो आ मुनकरन मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो जॾहिं सकरात शुरू थी आ हिकिड़े पासे मलकल मौत आयो आ, ॿिए पासे शैतान आयो आ। शैतान अची करे चयो आ ओ फ़खरुद्दीन राज़ी तो पूरी जिंदगी अल्लाह जी वहदानियत बयान कया, रब जी तौहीद बयान कया, भला ॿुधा कहिड़े दलील जे तहत तूं अल्लाह पाक के वहदहू ला शरीक करे मञंदो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो हज़रत इमाम फ़खरुद्दीन राज़ी दलील पेश कयो आ, शैतान दलील टोड़े छॾियो आ, वरी भी दलील ॾिनई आ, शैतान दलील टोड़े छॾियो आ, वरी भी मुंहिंजा प्यारा जो दलील ॾिनई आ उहो बि शैतान टोड़े छॾियो आ। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो दलील ॾींदे ॾींदे साईं जिन शैतान जे साम्हूं 360 दलील पेश फरमाया। अब घणा दलील 360 दलील अल्लाह ताला जी वहदानियत जा तो मुझो रब अकेलो आ, लम यलिदा वलम यूलदा, न कंहिंजो पिया न कंहिंजो पुटा। पर शैतान खे त इल्म हो न सही, इल्म त शैतान वटि भी आहे, रद्द कंदो रहियो। मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो पछाड़ी में साईं जॾहिं परेशान थिया हाणे त दलील ख़त्म थी विया। हेॾा सवन मेलन जे फासिले ते इमाम फ़खरुद्दीन राज़ी जो मुर्शिदा हज़रत ख्वाजा नजमुद्दीन कुबरा रहमतुल्लाह ताला अलैह मुंहिंजा प्यारा पाण वुज़ू फरमाए रहिया हा। अचानक पाणीअ जो चुल्हो भरे करे उछलाए करे फरमा लगा राज़ी चओ त मां पंहिंजे रब खे बग़ैर कंहिं दलील जे वहदहू ला शरीक करे मञंदो आहियां। मुरीद बिठो वुज़ू कराए साईं जो फरमाए तो राज़ी चओ मां अल्लाह खे अकेलो करे मञंदो आहियां। मुरीद अॻियां पुठियां निहारियो, फ़खरुद्दीन राज़ी आहे तो कीअं पोइ ख़िताब फरमाए। प्यारा दोस्तो बुज़ुर्गो नमाज ख़त्म थी आ, खलीफ़ो करीब थियो आ, ओ मुंहिंजा कामिल मुर्शिद अज अजीब ॻाल्हि ज़ाहिर थी आ। जॾहिं त फ़खरुद्दीन राज़ी हिते मौजूद भी न हो, अवां कीअं सॾे रहिया हा। पाण फरमा लगा ओ मुंहिंजा ख़लीफ़ा अॼु फ़खरुद्दीन राज़ी जी ज़िंदगीअ जे आख़िरी लम्हात हा, आख़िरी घड़ियूं हुयूं, शैतान जो हमलो हो ऐं अल्लाह पाक जे तरफ़ां मूंखे इल्हाम थियो, इशारो थियो नजमुद्दीन कुबरा अॼु तुंहिंजो मुरीद परेशान आ, मदद कर पंहिंजे मुरीद जे। साईं फरमाइता अल्लाह जी अता सां असां मदद कया, फ़खरुद्दीन खे अल्लाह पाक ईमान ते ख़ात्मो अता फरमायो आहे। ख़ात्मो जो बिल ख़ैर थियो आहे। तो मुआरिज़ पे कयो वॾा वॾा आलिम, वॾा वॾा मशाइख़
इन टाइम ते लड़खड़ाजी वेंदा आहिनि। असां खुश नसीब आहियूं जो असां पीरान पीर दस्तगीर जी निस्बत वारा आहियूं। असां के उहा निस्बत शामिल आहे जो मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो पाण फरमाता रब जो वाइदो आहे त तुंहिंजो मुरीद मरण वक्त में खात्मो उन जो बिल खैर थींदो। मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो उहो शहनशाह पीरन जो पीर सुनो अब्दुल कादिर जिलानी बगदाद शहर में तकरीर फरमा रहियो आहे। वॾो जलसो खिताब अॼुकल्ह वॾा वॾा जलसा थींदा आहिनि पर मूं तारीख़ बगदाद में पढ़ियो त साईं पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह जे जलसे में 70,000 जे लॻभॻि माण्हू जमा थींदा। ऐं उन वक़्तु इहो साउंड वग़ैरह कोन हूंदो। ये अल्लाह जे वली जी करामत हूंदी ही जेतिरो आवाज अॻे सफ़ वारा ॿुधंदा हुआ ओतिरो ई आवाज आख़िरी सफ़ वारा बि ॿुधंदा हुआ। हिकिड़ो ॾींहुं जो तकरीर करे रहिया हुआ, अचानक जो झटको लॻो त साईं जिन जे दस्तार मुबारक जो हिकिड़ो वर खुली, पटको मुबारक जो वर खुली। तो पटके जो वर खुलियो त साम्हूं जेके अक़ीदतमंद मुरीद वेठा हुआ उन्हें सभिन पंहिंजा पटका लाहे पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह जे कदमनि में छॾे ॾिना। मुर्शिद जे अदब में त मता मुर्शिद जो पटको खुलल हुजे असां ॿधी वियूं मता बेअदबी थी पई। सो सभिन साईं जे कदमनि में फिटा कया। जलसो ख़त्म थियो पण फरमाई ये पटका कंहिंजा आहिनि। फ़कीर ने अर्ज़ कयो कि बिला अवां जी दस्तार खुलल ॾिसी करे असां बेअदबी महसूस की असां पंहिंजा पटका तव्हां जे पेरनि में छॾिया। पाण फरमाई खणो। सबको पंहिंजो पंहिंजो पटको खणंदो वियो। आख़िर में उते हिकिड़ी ज़ाइफ़ा औरत जी चादर रहिजी वई, औरत जी गंदी रहिजी वई। तो जेके जलसे में माण्हू हुआ उहे परेशान थिया त हिते त का माई आई त कोन हुई, ये माई जी चादर किथां आहे? साईं फरमाए मूंखे पाण पंहिंजे सिधे कुले ते रखी छॾियऊं। थोरी देर गुज़री उहा चादर ख़ुद ब ख़ुद गायब थी वई। फकीर करीब था, मुरीद करीब था, अर्ज कन लगा साजा कामिल मुर्शिद ये चादर कंहिंजी हुई किथां आए किॾां वई? हज़रत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह फरमायो मुंहिंजा मुरीदो जहिड़ी तरह अॼु तव्हां परे परां खां पंध करे बगदाद अची करे मुंहिंजो वाइज़ नसीहत ॿुधण आया, अहिड़ी तरह कुस्तन दुनिया में मुंहिंजी हिकु मुरीदाणी रहंदी आहे। उनके खबर पई आहे अॼु मुंहिंजो कामिल मुर्शिद वाइज़ बगदाद में फरमाईंदो उहा कुस्तन दुनिया मां वेही करे असांजो वाइज़ ॿुधी बि रही हुई त जलसो ॾिसी बि रही हुई। मुंहिंजी मुरीदाणी कुस्तन दुनिया में रहंदी आहे। साईं तकरीर किथे पियो करे? बगदाद में। फरमाईंदा असांजो वाइज़ ॿुधे बि पई, जलसो बि ॾिसे बि पई। पर जॾहिं तव्हां पंहिंजा पटका मुंहिंजे कदमनि में लाथा त मुंहिंजी मुरीदाणी खे इहा ॻाल्हि सम्झ में कोन आहे। उन समझो इहा बि का अक़ीदत आहे, इहा बि का मुर्शिद जे आदाब मां को अदब आहे। उन उतां पंहिंजी चादर उछलाई जेका असांजी दरबार में आई, असां उन जी चादर उन माई साहबा खे वापसि करे छॾी। तो सोचण जी ॻाल्हि आहे जेकर पीरान पीर जी मुरीदाणी बगदाद बारे मुर्शिद जो वाइज़ कुस्तन दुनिया मां वेही करे ॿुधी सघे थी तो पोइ मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो असांजो अक़ीदो आहे मदीने वारो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीनतुल मुनव्वरा खां वेही करे अॼु असांजो जलसो ॾिसी रहिया आहिनि, ॿुधी रहिया आहिनि। मुंहिंजे महबूब करीम जो फरमान आहे त क़यामत जे ॾियारे ताईं जेको मां जे मथां ईमान आणींदो, जेको मुंहिंजे मथा कलमो पढ़ंदो, मां मोहम्मद उनके सुञाणंदो आहियां, उन जे नाले जे बि ख़बर आहे। तव्हां ईअं न समझिजो त रसूलुल्लाह खे ख़बर कान्हे का। साईं फरमाईंदा क़यामत जे ॾींहं ताईं जेको बि मुंहिंजे मथां कलमो पढ़ंदो उन जे नाले जी बि ख़बर आहे, उन जी क़ौम जी बि ख़बर आहे, उन जे क़बीले जी बि ख़बर आहे।
तो केर केर मुझे मथा कलमो पढ़ंदो, केर ईमान आणींदो। प्यारा दोस्तों बुजुर्गो वफादार नबिया, दिलबर नबिया, गरीब परवर नबिया, जिते अम्मा कम न ईंदे, जिते बाबो कम न ईंदो, जिते रिश्तेदार कम न ईंदा, जिते भार जुदा थी वेंदा, मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो उते जेकॾहिं कम ईंदो आ त आमना जो लाल कम ईंदो आहे। मदीने जो साईं कमी असाबन अर्ज के सुना कयामत जी तव्हां असांखे किथे मिलंदा। हुजूर साईं फरमाइते जेकर मुखे तलाश करणो आ त गदलन गुनाहगारन कोझन किनड़न में मां मोहम्मद मौजूद हूंदुसि। जेके गुनाहगार होंदा, जेके बदकार होंदा, मां मोहम्मद उन्हनि सां गॾु हूंदुसि। तॾहिं मियां हाजी गुलाम नबी मैसर फरमाईंदो आहे न हूंदो नबी ने को कारन जे विच में जे मिलंदो त कोझन वीचारन जे विच में जे मिलंदो त कोझन वीचारन जे विच में न हूंदो नबी ने को कारन जे विच में जे मिलंदो त कोझन वीचारन जे विच में जे मिलंदो त कोझन वीचारन जे विच में न हसनैन ऐं फातिमा याद हूंदसि रुगो बख्श उम्मती ही फरियाद हूंदसि। न हसनैन ऐं फातिमा याद हूंदसि रुगो बख्श उम्मती ही फरियाद हूंदसि। कंदो अर्ज़ड़ा पियो कतारन जे विच में जे मिलंदो त कोझन वीचारन जे विच में। अल्लाह पाक सभिनि खे मदीने वारे साईं जी मोहब्बत नसीब फरमाए। मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ताला जी जात बाबरकात इरशाद फरमायो शहर रमदान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन। अल्लाह ताला जी जात बाबरकात फरमायो ऐ इंसानो रमजान शरीफ जो जेकॾहिं कदर ऐं मक़ाम पुछण चाहियो था त मां रब खां ॿुधो रमजान शरीफ वो शान वारो महीनो आ जे मुबारक महीने में मां रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान खे नाज़िल फरमायो आहे। रमजान वो शान वारो महीनो आ जंहिंमें कुरान करीम जो नुज़ूल थियो आहे। रमजान जा फज़ाइल त अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधा हूंदा। तो हुजूर साईं फरमायो तो जेको फर्ज पढ़ंदो आ उनके 70 फर्जन जो सवाब, नफल पढ़ंदो आ उनके फर्ज जो सवाब, एक मर्तबा सुभान अल्लाह चवंदो आ अल्लाह पाक लखे सुभान अल्लाह जो सवाब अता फरमाए। एक मर्तबा मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मता दुरूद सलाम पढ़े त अल्लाह पाक जी जात मां बरकातुन जा लख गुनाह मिटाईंदो आ, लख दर्जात बुलंद कंदो आ, लख नेकियूं अता फरमाईंदो आ। मदीने वारे जी दुरूद, मदीने वारे जी सलात जो आमालोना बैनुल क़बूल व रद्दिहा इला सलात अला नबी मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां जो नमाज़ूं, असां जा रोज़ा, असां जा ज़िक्र अज़कार ये सब कबूलियत रद्द होने जे दरमियान में होंदा आहिनि। अदा हाजी हज करे अचे, नमाज़ी नमाज पढ़ी अचे, तव्हां पुछंदो हाजी साहब तुंहिंजो हज कबूल पियो या न, त तोखे चवंदो बाबा तवाफ भी कयो आ, अरफात भी वियो आहियां, मुज़दलिफ़े भी वियो आहियां, जबल रहमत भी वियो आहियां, सभई अहकाम अदा कया आहिनि, पर कबूल करण वाली रब जी ज़ात आहे।
गारंटी न दी सगंदो त हज कबूल पियो आ या न। लेकिन अल्लामा बोसीरी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था त असां जा अमल असां जो इबादतूं कबूल ऐं रद जे दरमियान में आहिन। लेकिन मदीने वारे मीर जे मतां जेको दुरूद ऐं सलाम आ उन जे कबूल होण में को भी शक शुबो नाहे। दुरूद यकीनन कबूल ही कबूल आहे। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो, मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रमजान अल्लाह जी दरबार में ईंदो, कुरान अल्लाह जी दरबार में ईंदो। जेके कुरान जी तिलावत कंदा, जेके रमजान में रोजा रखंदा, जेके रमजान जो अदब कंदा, मुझे महबूब मदीने वारे मीर फरमायो अल्लाह जे दरबार में रमजान सिफारिश कंदो, मौला हिन तुझे रजा खातिर रोजा रखिया हा, खाण छड़े दिनो, पीण छड़े दिनो, मौला तुझी मोहब्बत में या इलाहुल आलमीन आज मां रमजान तो सिफारिश करा, इनके मां फरमा। मुझे महबूब फरमायो रमजान जी सिफारिश अञा बंद थींदी, कुरान शुरू थींदो। अर्ज कंदो मुझा मौला कदे तरावी में, कदे तहज्जुद में, कदे मालिक फजर का बाद, कदे फजर का पहिरियां यो मुझी तिलावत कंदो हो। अल्लाह अज मां कुरान तुझे दरबार में तो सिफारिश करा, इनके मां फरमा। मुझे महबूब फरमायो तो कुरान जे सिफारिश दे करे अल्लाह पाक गुनाहगार के जन्नत अता फरमाई दो। कुरान सां जिन जो भी ताल्लुक, जिन जे सीने अंदर कुरान वो कुरान दुनिया में तो साथ निभाइंदो ही निभाइंदो। दुनिया में कुरान साथ कीअं निभाइंदो आहे? जेकॾहिं केर माण्हू तिलावत कुरान में मशगूल हुजे, पियो तिलावत करे, तिलावत पियो करे, दुआ न घुरे, सिर्फ तिलावत करे, तो मदीने जे साईं फरमाए तो अल्लाह पाक बगैर घुरण जे सभिन दुआन जा नतीजा उनके अल्लाह ताला अता फरमाईंदो आहे। सभिन दुआन जा नतीजा उनके मिलंदा आहिनि। पर जेकर कुरान सां मोहब्बत थी वञे त इहो कुरान दुनिया में त कम ईंदो आहे, पर ख़ुदा जो कसम आहे क़बर में भी कम ईंदो आहे। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह वॾो वक़्त जो कामिल अहले सुन्नत व जमात जो इमाम अल्लामो थी गुज़रियो आहे। साईं जो यो शान आ जो पान हालत सुजागी में 72 मरतबा रसूलुल्लाह जो दीदार कयो। घणा मरतबा? 72 मरतबा। महबूबन जो दीदार जिनके थींदो आ पो उनका दुनिया सब विसरी वेंदी। असांजी सिंध जो मशहूर बुजुर्ग आहे, तरीक़े आलिया कादरिया जो असांजी सिंध जो इमाम आहे हज़रत क़िबला सैयदी व सनदी व मुर्शिदी क़िबला से सैयद ज़ैनुल आबिदीन शाह जिलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु। बड़ो वक्त जो कामिल बुजुर्ग थी गुजरियो आहे। वो पाण जॾहिं फजर जी नमाज ते मुरीद ईंदा हा, ॾिसंदा हा त साईं रोअन पिया। फ़कीर पुछंदा हा क़िबला छाजे लाइ रो था? पाण फरमाईंदा अजब आधिया रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो, मुंहिंजी निंड नेणन जी फिटी मूंखे हो त हर हर याद पियो। अजब आधिया रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो, मुंहिंजी निंड नेणन जी फिटी मूंखे हो त हर हर याद पियो। इश्क बारण बारिया मुँह मग मदीन जा सारिया, मुँह मग मदीन जा सारिया, घोड़ा घर किया घारिया, घोड़ा घर किया घारिया, मुखे रात रहबर याद पियो, मुझे निंड नेणन जी फिटी मुखे हो त हर हर याद पियो। जिनके हिक मर्तबा रसूलुल्लाह जो दीदार थी वेंदो आ, मस्त थी वेंदा, मस्त थी वेंदा है।
किताबन में ईंदो मुस्नद इमाम अहमद में हदीस पाका तो मदीने वारो साईं मस्जिद नबवी में नमाज पढ़ाईंदा। किथे? मस्जिद नबवी में। अल्लाह पाक तवां सां सभिनि खे मदीने वारी मस्जिद जी हाज़िरी नसीब फरमाए। आशिक चवंदो आहे दिल रो न कबाहे कर दुख दूर मदीने में सरदार क्या सलबा सब सूर मदीने में दिल रो लकबाहे कर दुख दूर मदीने में सरदार क्या सलबा सब सूर मदीने में सरदार क्या सलबा सब सूर मदीने में। मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी में नमाज पढ़ाईंदा। नमाज पढ़ाए असर जी नमाज पढ़ी मदीने वारो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद जे सहन में वेंदा। जी तहां जी मस्जिद जो सहन आ ये मस्जिद नबवी जो वक्त सहन होंदो हो। प्यारा दोस्तों बुजुर्गो हिकड़ो यहूदी होंदो हो जेको रोजानो मुझे महबूब जे दरबार में ईंदो हो। मुझा प्यारा मस्जिद शरीफ अंदर दाखिल न थींदो हो। मस्जिद जे दरवाजे ते बीही करे अल्लाह जे हबीब जो दीदार कंदो हो। हिकड़ो ॾियारो गुज़रियो, ॿियो ॾियारो गुज़रियो, जो ॾियारो जॾहिं गुज़रियो आ अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन यहूदी के घुरायो आ। मुझा प्यारा जॾहिं आंदो वियो आ महबूबल करीमन फरमायो ॾे ख़बर केरा। अर्ज़ कन लॻो या रसूल अल्लाह मां यहूदी आहियां, अवां जे मथां कलमो पढ़ण वारो न आहियां। मुझे महबूब फरमायो हिते छाजे ला बीहंदो आहीं? जासूस आहीं, मुखबिर आहीं, छाजे ला अची बीहंदो आहीं? अर्ज़ कन लॻो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ॿियो को भी कम नाहे। मुझा महबूब मोहम्मद मूंखे अवां जो चेहरो ॾाढो वणंदो आहे। साईं मां को जासूस कोन आहियां, तुंहिंजो चेहरो मुबारक ॾाढो मूंखे वणंदो आहे। चेहरो बि चेहरो हो बुरी मरण खपे उन्हनि माण्हुनि खे जेके चवंदा रसूलुल्लाह असां जहिड़ो। गुलाम नबी मैसर चवंदो आहे पान सुरखी अखां सवा लाल लब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिस ओ बे अदब महबूब जा। पान सुरखी अखां सवा लाल लब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिस ओ बे अदब महबूब जा। हू मोहम्मद तू अमड़ो हम सरिय में हैफ थई। हू मोहम्मद तू अमड़ो हम सरिय में हैफ थई। एक लक़ब तुई जो लहाबी लख लक़ब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिस ओ बे अदब महबूब जा। नारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 1,24,000 असहाबी आहिनि। पूरी जिंदगी के नंढे का नंढे असहाबी भी मदीने वारे के ये न चयो तो या रसूल अल्लाह तू असां जड़ो या असां तव्हां जड़ो। असहाब जॾहिं भी कलाम कंदा हा अर्ज़ कंदा हा फिदा का अब्बुना व उम्मुना या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह असांजी मां भी तोता कुर्बान असांजो बाबो भी तोता कुर्बान। हर शय रसूलुल्लाह ता कुर्बान करदा। मदीने वाले साईं के अर्ज के या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह
राणा मूंखे अवां जो चेहरो ॾाढो वणंदो आहे उहो चेहरो जो हज़रत सैयदना जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त हिकिड़ी राति रमज़ान शरीफ़ जे महीने में अल्लाह जो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 14 जी रात नमाज पढ़ाए मस्जिद शरीफ़ जे सहन में वेठा आहिनि हेडा 14 जो चंड चमकी रहियो आ हेडा मदीने वारो मीर वेठो आ मां दिल में सोचो अज मां भेट करा थो अज मां मुताबिकत करा तो त चंड जी रोशनी ज्यादा आहे या रसूलुल्लाह जे चेहरे जी रोशनी ज्यादा आहे मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो पान फरमानता मां केडी माल चंड के पियो ॾिसां केडी माल चेहरा ए मुस्तफा के पियो ॾिसां मां ॾिसंदे ॾिसंदे मुंहिंजी दिल फैसलो ॾिनो त जाबिर चंड जी रोशनी घटा मुस्तफा जो चेहरो ज्यादा रोशन आहे महबूबन जो चेहरो ॾाढो रोशन तॾहिं आशिक़ चवंदो आहे मुंहिंजो पिरिया केॾो प्यारो वल्लैल जे ज़ुल्फ़न वारो सारा केर करे सघंदो तोणे जग सारो पियो लिखंदो नाए शान खुटण वारो वल्लैल जे ज़ुल्फ़न वारो मुंहिंजो पिरिया केॾो प्यारो वतुहा जे चेहरे वारो गम महशर में माओ पियो न ईंदा हिकु नेकी अखां मोह मोड़ींदा उन ॾींहुं कम अचण वारो वल्लैल जे ज़ुल्फ़न वारो उन ॾींहुं कम अचण वारो वतुहा जे चेहरे वारो पान जहिड़ो तो उनखे चवी थो नूर करे तो कोन मङी थो पान जहिड़ो तो उनखे चवी थो नूर करे तो कोन मञी थो जंहिंजा टुकर खाए जग सारो वल्लैल जे ज़ुल्फ़न वारो जंहिंजा टुकर खाए जग सारो वतुहा जे चेहरे वारो चेहरो हो अल्लाह पाक तव्हां सां सभिनि खे महबूबन जो अदब नसीब करे बहरहाल वो यहूदी अर्ज़ करण लॻो या रसूल अल्लाह मूंखे अव्हां जो चेहरो ॾाढो वणे थो मदीने जे साईं फरमाए जेकरे चेहरो वणे थो त पोइ हली आ कलमो पढ़ इस्लाम क़बूल कर हींअर लिकी लिकी पे ज़ियारत करी पोइ सरे आम तोखे मां मदीने वारे जो दीदार नसीब दीदार थींदो अर्ज़ कई या रसूल अल्लाह ईमान तो आणे कलमो तो पढ़ी वठां पर हिकड़ी गाल मूंखे रोकियो हुजूर से फरमायो वो केड़ी या रसूल इस्लाम में जेकर 5 वक्त जी नमाज आहे ये नमाज मुखा कोन पढ़ी मदीने जे साईं फरमायो हाणे हिय करियो था थोरो तू मथे अच थोरो असी हेठ अचो भगवान फरमाए केतिरो नमाज़ पढ़ंदे अर्ज़ के या रसूल अल्लाह 2 नमाज़ पढ़ां फजर ते अख कोन खुलंदी आ ज़ोहर जे टाइम ते कम कंदो आहियां बाकी विची ऐं सांझी नमाज़ पढ़ंदस ऐं सांझी नमाज़ पढ़ी मानी खयां वरी सुम्ही रहंदो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए हाणे इएं न कर तू 3 नमाज़ पढ़ घणियूं नमाज़ूं 3 नमाज़ूं पढ़ बाकी 2 नमाज़ूं तो माफ़ आहिनि अबा इस्माइलिन जे ॻोठ वारा सच ॿुधायो नमाज नबी ला पढ़बी आहे या खुदा ला पढ़बी आहे पो नमाज के घटाण वधाण अल्लाह ताला जो कम आहे या नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो कम आहे अल्लाह ताला जो कम आहे पर मदीने जो मीर छा पियो फरमाए तो 2 नमाज़ूं तो ता माफ़ आहिनि जो त रज़ाए दो आलम खुदा चाहते हैं
और खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद। तमाशा तो देखो कि जहन्नम की आतश लगाए खुदा और बुझाए मोहम्मद। जेका रसूलुल्लाह जी रज़ा आहे उहा रब जी रज़ा आहे, जेका रब जी रज़ा आहे उहा रसूलुल्लाह जी रज़ा आहे। मदीने जे साईं फरमायो 3 नमाज़ो पढ़, 2 नमाज़ो तो ता माफ़। अर्ज़ की या रसूल अल्लाह, पोइ मां ज़ोर पढ़ंदुसि, असर पढ़ंदुसि ऐं मगरिब सांझी नमाज़, बाक़ी फजर ऐशा मुखा कोन पढ़। प्यारा दोस्तों बुजुर्गो, मुझे महबूब फरमायो ठीक आ 2 नमाज़ूं तोखे माफ़ आहिनि। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो, जॾहिं ज़ोहर जी नमाज़ अॻी जी नमाज़ पढ़िया, पर अॻी जी नमाज़ चूंकि सिरी नमाज़ हूंदी आ, आवाज़ सां तिलावत न थींदी आ। मुझा प्यारा नमाज़ पढ़ी हलियो वियो आ, विची जी नमाज़ अची पढ़िया, विची जी नमाज़ बि सिरी हूंदी आ, तिलावत आवाज़ सां न कबी आ। पर मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो, जॾहिं सांझी जी नमाज़ मगरिब जी नमाज़ मुझे लजपाल मोहम्मद जे पुछां चे पढ़िया, अल्लाह अल्लाह जॾहिं मदीने वारे मीर तकबीर पढ़ी अल्लाहु अकबर। हज़रत अबू हुरैरा साईं फरमाइनि था, मां कई मर्तबा ॾिठो हो मदीने जो मीर मुसल्ले ते हूंदो हो, मस्जिद नबवी जे पासनि ते झंग जा जानवर ईंदा हा, खिड़कियुनि तां कन लॻाए रसूलुल्लाह जे ज़बानी क़ुरान ॿुधंदा हा। जानवर कुरान ॿुधंदा। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मगरिब नमाज़ ला तकबीर है, तिलावत शुरू थी। प्यारा दोस्तों बुजुर्गो, इहो जेको 3 नमाज़नि जो मुआहिदो करे आयो आ, जॾहिं मुंहिंजा प्यारा कुरान ॿुधैया दिल नरम थींदी वैया। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो, नमाज में जॾहिं मुझे महबूब करीम नमाज खत्म कया, अल्लाह जे महबूब सलाम फेरायो आ, मुझा प्यारा दोस्तों उथी बीठो आ, अर्ज़ करण लॻो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, राणा इहे त 5 नमाज़ूं आहिनि, पर जेकॾहिं 50 बि हूंदियूं त मां पढ़ण लाइ तयार आहियां। 50 हूंदियूं पढ़ण लाइ तयार। मूंखे एॾी लज़त आई आहे, एॾो सुकून आयो आहे नमाज़ अंदर। त मदीने जे साईं जा फरमायो, पाण करीमन फरमायो त इहो मुंहिंजी ज़बान मां लफ़्ज़ निकिता, मुंहिंजी ज़बान मां लफ़्ज़ निकिता आहिनि त 2 नमाज़ूं तोखे माफ़ आहिनि, उहे क़यामत ताईं तोखे माफ़ आहिनि। जेकॾहिं पढ़ंदे त सवाब माणींदे, जेकॾहिं न पढ़ंदे त क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक तोखां इन्हनि 2 नमाज़नि जे बारे में सवाल कोन फरमाईंदो। पर इहा मां वज़ाहत कंदो हलां त इहो ख़ासो, इहो मख़सूस सिर्फ़ उन असहाबी सां हो, तव्हां असांजे लाइ न आहे। मां तव्हां सोचो मौलवी साहब आयो बसि 2 नमाज़ूं माफ़ करे 3 नमाज़ूं करे वियो, ईअं न आहे। तव्हां असांजे लाइ 5 नमाज़ूं, घणियूं 5 नमाज़। कई नमाज़ूं तो ज़ाया करे छॾियूं, का कचारी में, का होटल में, का टीवी ते, का दुकान ते, पर ख़बर थी ये नमाज़ूं मिलियूं कीअं आहिनि, ये नमाज़ूं मिलियूं कीअं आहिनि। प्यारा दोस्तों बुजुर्गो, मुझे महबूब मदीने वारे साईं फरमायो, जॾहिं मेराज वारी रात अल्लाह पाक मांखे अर्श ला मकान ते घुरायो आ, जॾहिं मां पहिरीं आसमान ते पहुतो आहियां, ॾिसां त अल्लाह जे मलाइकनि जी जमात आ, जेके बीही करे हथ ॿधी करे अल्लाह जे इबादत करे रहिया हा। मां जिब्रील अमीन खे फरमायो, जिब्रील ये केर आहिनि जेके बीठा आहिनि, मलाइक छा करे रहिया आहिनि। जिब्रील अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, ये अल्लाह जा मलाइक आहिनि। जॾहिं का अल्लाह पाक इन्हनि खे पैदा फरमायो आ, ये बीठे बीठे अल्लाह जे इबादत कंदा, अल्लाह जी तस्बीह पढ़ंदा। मुझे महबूब फरमायो, मां दुआ घुरी, मुंहिंजा मौला इहा क़याम वारी इबादत मुंहिंजे उम्मत खे नसीब फरमा। क़याम वारी इबादत मुंहिंजी उम्मत खे नसीब।
मैं वरी अॻियां हलिया त हिकिड़ी मलाइकनि जी जमात बीठी ही उहे रुकू में बीठा जिब्रील खे फरमायो जिब्रील हीअ मलाइक छा पिया कनि या रसूल अल्लाह हीअ रुकू जी हालत आहे जॾहिं खां अल्लाह पाक खे पैदा कयो आहे इहो रुकू जी हालत में अल्लाह जी तस्बीह बयान कंदा साईं फरमायो जमात हुई सफ़ सिधी ही मूंखे ॾाढी पसंद आहे मां अल्लाह के अर्ज़ कयो मौला इहा इबादत मुंहिंजी उम्मत खे नसीब फरमा रब्बुल आलमीन फरमायो महबूब तुंहिंजी दुआ क़बूल साईं अॻियां हलिया वरी मलाइकनि जी हिकिड़ी जमात महबूब करीम ॾिठी टे आसमान ते जेके सजदे में पिया जिब्रील खे फरमायो जिब्रील हीअ छा पिया कनि या रसूल अल्लाह इहे सजदे में अल्लाह जी तस्बीह बयान फरमाई क़यामत ताईं जॾहिं खां अल्लाह ताला इनखे पैदा कयो आहे हुज़ूर से फरमाए मूं अल्लाह जी दरबार में दुआ करी मौला इहा सजदे वारी इबादत मूंखे नसीब मुंहिंजी उम्मत खे नसीब पाण फरमाए अॻियां वधासूं चौथे आसमान ते मलाइकनि जी जमात जेका तशहुद में वेठी आहे